अस्सलाम वालेकुम जी अमिर प्रकाश 88 FM आऊं आहियां अहांजो आरजे माजिद मक़सूद। अॼु असांजो प्रोग्राम थोरो अहम आहे ऐं हिन प्रोग्राम में असीं अॼु ख़ासि कचहरी कंदासीं कल्चर जे हवाले सां। इहो कल्चरल डे कीअं स्टार्ट थियो, छो स्टार्ट थियो, इन जो बैकग्राउंड छा हुयो ऐं इन जी अहमियत कहिड़ी आहे ऐं अॼुकल्ह ख़ासि करे जो जहिड़े क़िस्म सां हिन खे इंटरनेशनली सेलिब्रेट कयो पियो थो वञे त उहो कहिड़ी तरह सेलिब्रेट कयो पियो थो वञे, इन ते थोरो दोस्तो ॻाल्हाईंदासीं। अॼु असां वटि ख़ासि महिमान सीनियर जर्नलिस्ट नज़ीर पंवर साहब मौजूदु हूंदव असांजे सेकेंड हाफ में। उन सां बि असां कचहरी कंदासीं, उन खां बि हाल अहिवाल वठंदासीं छो त हू ॾाढा बिज़ी रहिया आहिनि। इनफैक्ट अञा बि बिज़ी आहिनि, अॼु बि उनजा काफ़ी प्रोग्राम हुआ। त हिकिड़ी ख़ासियत तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त दोस्तो, हालांकि आचर ते इहो सेलिब्रेशन जो जेको अहम ॾींहुं हूंदो आहे उहो थी चुको, जेको 1 दिसंबर हुयो, उहो जेको 1 दिसंबर जो जेको संडे हुयो, पर उनखां पोइ जेको ख़ासि करे जेको प्रोग्राम जा जेके आख़िरी मराइल हुआ उहे हमेशह इन ई संडे ते जेको असांजो दिसंबर जो हूंदो आहे पहिरियों संडे, उहे थी वेंदा आहिनि। पर हिन दफ़े इहा प्रोग्राम अञा पिया था हलनि, माना अॻे तक़रीबन को दिसंबर में शुरू थी वेंदा आहिनि, पर दिसंबर खां अॻु में शुरू थी वेंदा आहिनि ऐं हींअर अञा ताईं उहे प्रोग्राम जारी ऐं सारी आहिनि। हिकु त इहा ख़ासियत आहे। ॿियो थोरो मां हाणे इन जे बैकग्राउंड ते ॻाल्हाईंदोसां। दोस्तो, इहो जेको कल्चरल जेका सेलिब्रेशन आहे इहा छो थी, कीअं थी? हीअ ॾिसो न, असांजे मुल्क में हिकु अजीब क़िस्म जी सूरत हाल आहे। असांजो कल्चर जेको असां प्राउड जेके ख़ासि करे सिंध जा माण्हू जेके इंडस सिविलाइज़ेशन जा जेके शहरी आहियूं, उन्हनि खां माण्हू ॾाढा ॾिनल आहिनि। उहे अलाए मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे ऐं इहा माण्हू खे सम्झणु खपे। हमेशह असां ते काऊं थींदियूं रहियूं आहिनि, पर हिन दफ़े जेको हीअ जेका कहा थी आहे इहा हिननि जे सफ़ा ॼण गले पइजी वई आहे। थियो ईअं जो दोस्तो, 2009 में प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी विज़िट कयो पंहिंजो अफ़गानिस्तान जो, ऐं उन विज़िट करण खां पोइ जेको आहे सो जॾहिं हुते हुन करज़ई साहब सां जॾहिं हुन मुलाक़ात कई, प्रेसिडेंट हुयो उनजो, त उन ते हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़े सहाफ़ी वेही पंहिंजे प्रोग्राम में चिथर कई त भई ज़रदारी साहब सिंधी टोपी पहन के अफ़गानिस्तान में जाता है और ये करता है और वो करता है। हालांकि उते जेको अफ़गानिस्तान जो सदर हो उन खे बि पंहिंजी ट्रेडिशनल ड्रेस पातल हुई, त उन जो नोटिस वरितो वियो ऐं उन जे नोटिस खे सिंध जे माण्हुनि एतिरो मान ॾिनो त भई तूं प्रेसिडेंट खे एज़ ए पॉलिटिकल तनक़ीद करे त सो वाट, भले कर। असांखे को पीपल्स पार्टी ते जेके तनक़ीद कंदे सिंध जे माण्हुनि खे छा आहे, भले तनक़ीद कयो, सिंध जा माण्हू पाण बि तनक़ीद कंदा, पर तूं टोपी ते छो ॻाल्हायो आहे? उन खां पोइ वरी उन जा जेके इहो जेको शायदि मनूज़ हुयो, उन खां पोइ वरी जेके ॿिया आहिनि जर्नलिस्ट, उन्हनि बि उन्हनि ते तनक़ीद कई। उन खां पोइ टेलीविज़न जो हिकिड़े मालिक जेको आहे सो इन जो इनिशिएट वरितो ऐं उन खे कावड़ आई। मूंखे नालो वठंदे को माना शर्म कोन थो अचे या का अहिड़ी मूंखे तकलीफ़ कोन थी थिए। काज़ी साहब, अली काज़ी साहब, इन जो नोटिस वरितो ऐं इहा तारीख़ी ॻाल्हि आहे, तारीख़ जे हवालनि सां असांखे जंहिंजो क्रेडिट आहे उनखे मिलणु खपे। उनजो नोटिस वरितो ऐं उनखां पोइ इहो प्रोग्राम जेको आहे सो फस्ट प्रोग्राम जेको असांजो स्टार्ट थी, उहो जेको असां 6 दिसंबर 2009 में असांजो जेको आहे सो पहिरियों प्रोग्राम जेको आहे सो उहो इहो थियो हुयो। ऐं उन पहिरें प्रोग्राम खां पोइ अॼु त 2021 आहे, उन में जेके सेलिब्रेशन जेके थियूं आहिनि उहे कमाल जो थियूं आहिनि। मूं इन ते पंहिंजे फेसबुक ते बि शेयरिंग कई आहे, पंहिंजे चैनलनि ते बि पंहिंजो टेक ज़रूरु ॾिनो आहे। पर इन में जेका ख़ासि ॻाल्हि हाणे पई थिए, जेका असांखे नज़र पई थी अचे, उहा इहा आहे त इन खे इंटरनेशनली सेलिब्रेट थो कयो वञे। ऐं इंटरनेशनली सेलिब्रेट करण में माना असांजा दोस्त जेके आहिनि से अमेरिका आहिनि, उते पिया झूमनि, वरी के दोस्त दुबई में आहिनि त उते पिया नचनि डांस कनि, इंडिया में जेके सिंधी दोस्त आहिनि उहे उते पिया जेके आहिनि से इन कल्चर खे मल्हाइनि। इन जो जेको असांजो सिंधी मीडिया उहो भरपूर तरीक़े सां महीने सवा महीने खां इन जी जेका आहे इन खे प्रमोट पियो करे। उनखां पोइ जेका पार्टिसिपेशन आहे उहा एॾी ज़बरदस्त क़िस्म जी पार्टिसिपेशन आहे त नंढो वॾो ॿार हर क़िस्म जी जेका सोसाइटी जा जेके माण्हू आहिनि उन में हिकिड़ो भरपूर हिसो था वठनि। इहा जेका मां पंहिंजे वीडियो जेके मैसेजिस आहिनि उते बि इहा ॻाल्हि कई आहे ऐं हिते बि आउं पंहिंजे प्लेटफॉर्म ते इहा ॻाल्हि करणु चाहींदुसि। इहा हिकिड़ी वॾी स्ट्रेंथ आहे, इहा हिकिड़ी वॾी ताक़त आहे, पर इहा स्ट्रेंथ अञा जेका आहे सा सिर्फ़ु कल्चरल स्ट्रेंथ आहे। इन कल्चरल स्ट्रेंथ खे या कल्चरल जेका असांजी जेका ताक़त आहे इन खे कॾहिं न कॾहिं पॉलिटिकल ताक़त में ट्रांसलेट थियणो आहे। पोइ इहो कॾहिं थो थिए, इहो बहरहाल एॾी को अनप्रिडिक्टेबल ॻाल्हि कान्हे, इहो थी वेंदो। मूंखे जेको लॻे थो त इहो अॼु न त सुभाणे, सुभाणे न त 10 सालनि खां पोइ, 10 सालनि खां पोइ 5 साल, वाट एवर जेको तव्हां उनजो टाइम रखो, पर मूंखे लॻे थो त हाणे शयूं मेच्योर थियण ॾे वञनि पियूं। छो त जहिड़े तरीक़े सां माण्हू जेको ॿाहिराणी में जेके आहिनि, जेके बिल्कुलु
ए पॉलिटिकल क़िस्म जा माण्हू आहिनि उहे बि जहिड़ो क़िस्म सां जेका इन में जेका सेलिब्रेशन कनि था त हाणे में इन में सिर्फ़ु असांखे कंहिं अहिड़ी लीडरशिप जी ज़रूरत आहे जेको इन खे थोरो कैपिटलाइज़ करे। दोस्तो इन ते असां वधीक बि कचहरी कंदासीं छो त अॼु कल्चरल प्रोग्राम आहे, सो कुझु कल्चरल गाना ॿुधंदा हुआसीं। त अचो हिकिड़े कल्चरल गाने तरफ़ वधूं था। अचो गानो वेलकम बैक दोस्तो, असां हिकु दफ़ा वरी जुड़ी चुका आहियूं ऐं असांजी कोशिशि हूंदी त कुझु असां अहिड़ा गरम जोशी वारा गाना बि हलायूं। असां थोरो गानो हलायो, उहो गानो असांखे थोरो जेको असां सोचियोसीं उहो कोन लॻी सघो। सो मूं ॻाल्हाइणो पियो एक्चुअली जेको असांजे जेका सिंध जो जेको कल्चरल जंहिं तरीक़े सां हिते सेलिब्रेट थिए पियो, इहा हिकिड़ी ॾाढी सिग्निफिकेंट ॻाल्हि आहे जो असां सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे सभु हिकिड़े ॾींहं ते झूमनि था, नचनि था, सेलिब्रेट कनि था ऐं उन जो मैसेज जेको आहे सो एॾो विव्ड क्लियर लाउड जेको आहे सो पूरी दुनिया में वञे थो। ऐं हाणे वरी उन में हिकिड़ी इहा मैच्योरिटी अची वई आहे त हाणे उन में जीअं UN जा जेके ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि उहे पंहिंजा ॾींहं सेलिब्रेट कंदा आहिनि त उन में हिकिड़ो थीम रखंदा आहिनि। त हाणे असां वटि माना असांखे जेके माण्हू जेके मेणो ऐं तानो ॾींदा आहिनि त उन्हनि खे बि इहो हिकिड़ो ज़बरदस्त मैसेज वञे थो जेको आउं सम्झां थो। उहो इहो आहे त असां पंहिंजे हर ॾींहं सां हिकिड़ो थीम बि रखंदा आहियूं। त हिन वारे असां तालीम पिरायो, इल्मु पिरायो, सिंध संवारियो, अहिड़े क़िस्म जा मैसेज इहे ॾाढा अपीलिंग हूंदा आहिनि। दुनिया में इन खे ॾाढो एप्रिशिएट कयो वेंदो आहे त हीअ सिर्फ़ु तव्हांजी सेलिब्रेशन ऐं नचणु कोन्हे पर उन सां गॾु हिकिड़ो तव्हां वटि ज़बरदस्त मैसेज बि आहे जेको तव्हां दुनिया खे ॿुधायो था त भई असां जेको आहे सो पढ़णु चाहिनि था। ज़ाहिर आहे असांजी स्टेट जूं कमज़ोरियूं आहिनि, स्टेट जेका आहे सा नथी चाहे त जेको आहे सो असांजी जेका ख़ासि करे सिंध जे हवाले सां तइलीम जा जेके हाल जेके ॾींहों ॾींहुं पोइते आहिनि उनखे स्टेट जो कमु आहे। माण्हू छा था करे सघनि, तो असीं पंहिंजो पाण खे जाइल नथा रखणु चाहियूं पर स्टेट जेकॾहिं जाइल रखण थी चाहे त स्टेट सां केरु विड़ी कोन थो सघे। दोस्तो हाणे वधूं था हिकिड़े नगमे तरफ़। अचो नगमे जा कुझु ॿोल ॿुधूं, कुझु माण्हुनि खे गरम कयूं ऐं उनखां पोइ वरी वापसि अचूं। वेलकम बैक दोस्तो, असां हिकु दफ़ा जुड़ी चुका आहियूं ऐं असांजी कोशिशि हूंदी असां दोस्त अॼु हिकिड़ो ॻाल्हाईंदो। दोस्त हिकु जर्नलिस्ट आहे, मिरपुर ख़ासि जो रिनाउंड जर्नलिस्ट, सीनियर जर्नलिस्ट, उन सां कचहरी थींदी ऐं उन खां पुछंदासीं त हीअ जेको सेलिब्रेशन थी आहे उहा कीअं थी आहे, उन जे बारे में असांखे थोरा हाल अहवाल ॿुधाइनि। सो मूं ॻाल्हायो पिया, असां सां दोस्त जुड़ी चुको आहे नज़ीर पांवर साहब, असां उन सां कचहरी कंदासीं, हाल अहवाल सुनासीं। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम नज़ीर साहब। नज़ीर साहब असांखे थोरो ॿुधायो, हीअ जेका सेलिब्रेशन तव्हां कई आहे तक़रीबन हफ़्ते खां अॼु बि तव्हांजा प्रोग्राम हुआ, हीअ सिंध जे कल्चर खे तव्हां कीअं पिया ॾिसो? काफ़ी अरसे खां जहिड़ी तरीक़े सां इन में तमामु घणी तेज़ी पई अचे, इन खे तव्हां कहिड़ी नज़र सां था ॾिसो? जी माजिद, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं खां जेको सकाफ़ती ॾियारे जो ऐलान थींदो आहे उन ॾींहं खां करे जेको आहे सिंधी मीडिया पारां जेके इहे जेके ख़बरूं ऐं उन खां अलावा जेके रिपोर्टूं हलायूं वेंदियूं आहिनि उनखां करे सिंधी माण्हू जेके बि आहिनि, चाहे सिंध में रहंदा हुजनि, पाकिस्तान में रहंदा हुजनि, चाहे दुनिया में रहंदा हुजनि, उहे सभई उन ॾींहं खे ईद वारो ॾियारो करे मल्हाइनि था। अहिड़ी तरह तव्हां ॾिठो हूंदो त हींअर ताज़ो जेको 5 दिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान थियो, उनमें सिर्फ़ु ई सियासी समाजी तंज़ीमूं न बल्कि हर घर मंझां जेके माण्हू आहिनि उहे निकिरनि था, सिंधी टोपियूं अजरकूं पाए पंहिंजनि ॿारनि खे नवां कपिड़ा पहिराए वरी उते जेका असांजी मर्कज़ी कैंप में ख़ासि प्रेस क्लब जे साम्हूं लॻंदी आहे त उते वठी ईंदा आहिनि। ऐं ईअं ई थींदो आहे, जीअं ईद ईंदी आहे त उन महिल हर को माण्हू ख़रीदारी में शुरू थींदो आहे, कपिड़ा नवां वठंदा आहिनि, उन खां अलावा जेके जूता नवां वठंदा आहिनि या जेको बि हूंदो आहे। अहिड़ी तरह हिन में जेकॾहिं लेडीज़ हुजे, मर्द हुजनि, औरतूं हुजनि, त सकाफ़ती ॾियारो थींदो आहे त हर को माण्हू पंहिंजनि ॿारनि खे वठी चाहींदो आहे त असां वञूं जेका TV चैनल पारां जेका मर्कज़ी कैंप हुजे थी उते अचूं। ऐं ईअं ई थिए थो हमेशह। जीअं हिन साल जेको सकाफ़ती ॾियारो जेको मल्हाइण जो ऐलान थियो त 5 दिसंबर ते उतां मिरपुर ख़ासि समेत ॿियनि ज़िलनि जा जेके फ़नकार हुआ उहे पाण मुरादो उते असांजे स्टेजनि ते पहुचनि था ऐं वॾे धाम धूम सां उहो इन करे त उहे चवनि था त असांजो इहो ॾियारो हिकु दफ़े अचे थो ऐं इहा असांजे सिंध जी सकाफ़त जेका टोपी हुई, अजरक हुई, या जेके असांजी जेके सकाफ़त जूं शयूं हुयूं, असांजी रीतूं रस्मूं हुयूं, उहे सभु ख़तमु थी वियूं। ऐं उन करे उन ॾींहं ते घटि में घटि माण्हुनि खे ख़बर पए थी सिर्फ़ु इहो सकाफ़ती ॾियारो रुॻो सिंधी माण्हू न पिया मल्हाइनि, बाक़ी जेके बि सभई ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि उहे माण्हू बि असांजे कैंपनि ते जेको आहे शिरकत कनि था। एतिरे ताईं जेको ॿाराड़ी में माण्हू रहनि था, को ऊठनि जी रेस कराए थो, को घोड़नि जी कराए थो, को ढगनि जी कराए थो, इहे सभु असांजूं जेके सकाफ़ती शयूं आहिनि। एतिरे ताईं हिन वक़्तु जॾहिं खां इहो ॾियारे जो ऐलान थियो उन खां पोइ मल पहलवाननि पारां जेको ऐलान कयो, मिरपुर ख़ासि में जेको शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क में जेको मल जो मुक़ाबिलो थियो। ऐं अहिड़ी तरह जेको लॉ कॉलेज में पहिरीं दफ़े हींअर तारीख़ में पहिरें दफ़े तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं खां सकाफ़ती ॾियारा जेके मल्हाइण जो ऐलान थिया आहिनि
ऐं उन में डिस्ट्रिक्ट बार मिल्क ख़ासि ऐं उन खां अलावा जेको लॉ कॉलेज में जेको आहे असांजो जेको आहे मामा यूसुफ कॉलेज लगारी पारा जो जेको जी कॉलेज जी आहे ऐं उन में उन जी हिदायतनि ते जेको लॉ कॉलेज में पहिरियों ई दफ़ो असां कॾहिं बि कोन ॾिठो आहे कंहिं बि लॉ कॉलेज में एॾी तकलीफ़ थी हुजे हींअर पहिरियों दफ़ो लॉ कॉलेज में तकलीफ़ थी ऐं उन में जेके नौजवाननि पारां उते जेके तकरीरूं कयूं उन खां अलावा शाइरी पेश कई वरी सिंधी सकाफ़ती गीतनि ते जेका उन्हनि जेको आहे रक़्स कयो ऐं उन खां अलावा सकाफ़त जे हवाले सां जेका उन्हनि तकरीरूं कयूं उन मां ईअं लॻो थिए त वाकई त हीअ लॉ कॉलेज बि आहे ऐं हिते वाकई हिननि खे एतिरी ॼाण बि आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहे साॻिया शागिर्द ऐं जिन लॉ कॉलेज में प्रोग्राम कयो उते जेको म्यूज़िकल प्रोग्राम थियो ऐं तव्हां ॾिठो हूंदो हुननि में केॾी ख़ुशी हुई ऐं उन्हनि गरम खे जोशी ईअं लॻो पियो त ईद वारो ॾियारो करे असीं मल्हायूं पिया ऐं कॾहिं बि अहिड़ो कोन थियो आहे की सॼी सिंध में किथे बि लॉ कॉलेज आहे हुते को अहिड़ी तकलीफ़ न थी मगर सिंध टी वी सां गॾु हिन वक़्तु जेको हुननि लॉ कॉलेज में जेका इहो प्रोग्राम थियो अहिड़ी तरह जेको मिल्क ख़ास जो डेंटल कॉलेज आहे फिजियोथेरेपी सेंटर आहे ऐं उन खां अलावा जेका बि असांजा जेके शहर जा जेके प्राइवेट स्कूल आहिनि ऐं उन्हनि पारां वॾे माना जोश जज़्बे सां ज़बरदस्त नमूने सां हिन सकाफ़ती ॾियारो मल्हायो बदकिस्मती इहो आहे त असांजी जेको हींअर असांजो स्लोगन हो इल्मु पिरायो सिंध संवारियो जी जी ऐं उन में सरकारी जेके बि स्कूल आहिनि हमेशह हुअं ई बि पुठिते पियल आहिनि मगर हिन वक़्तु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सरकारी स्कूलनि में ऐं को बि अहिड़ी तकलीफ़ वग़ैरह न थी आहे अगरि थी आहे त हुननि हेडमास्टर पंहिंजे तौर ते कई आहे बाक़ी जेके असांजे सरकारी स्कूलनि में फंड हुजनि था ऐं उन में चाहे DO प्राइमरी हुजे DO सेकेंडरी हुजे डायरेक्टर प्राइमरी हुजे डायरेक्टर सेकेंडरी हुजे उन्हनि खे का बि दिलचस्पी न हुई ऐं उन सरकारी स्कूल में जिन बि स्कूल में तकलीफ़ूं थियनि उन्हनि पंहिंजे तौर ते कयूं बाक़ी आम माण्हू ऐं हर सिंधी माण्हू पंहिंजे तौर ते अची माना बिना रैलियुनि जे ऐं पंहिंजे कैंप जेका लॻे थी उन में अचनि था मगर हू चाहे ऐं असां सां हुननि जी ॻाल्हि ॿोल बि थी ऐं उनजो चवणो त सिंध TV पारां या जेकॾहिं सकाफ़ती ॾियारा अचनि था उन में असीं हमेशह जंहिं महिल ॾियारो अचे थो उन महिल पंहिंजे ॿारनि लाइ नवां कपिड़ा वठंदासीं असीं नवां कपिड़ा वठंदा आहियूं उन खां पोइ असीं हिते घुमणु ईंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते जेको हिते म्यूज़िकल प्रोग्राम थिए थो उहो वॾो दिलचस्प हुजे थो ऐं तव्हां पाण बि ॾिठो हूंदो ऐं तव्हां जी जी पाण बि शिरकत कई 13 तारीख़ खां करे 5 तारीख़ ताईं मिरपुखास में बेनज़ीर भुट्टो पार्क में जेके तकरीबूं थियूं मलाखड़ो थियो उन्हनि में हज़ारनि जे तइदाद में जेके सिंधी माण्हुनि समेत ॿियनि ॿोलियूं ॻाल्हाइण जंहिंमें सिंधी हुजनि पंजाबी हुजनि पठान हुजनि बलोच हुजनि उन सभिनी शिरकत कई अहिड़ी तरह जेको हुते मुख़्तलिफ़ जेके प्राइवेट स्कूलनि पारां जेके तकलीफ़ थी हुई उन में जेको बि तव्हां ॾिठो हूंदो त सभु स्कूलनि जूं टीचर हुजनि या उन्हनि जूं शागिर्द हुजनि कहिड़े नमूने सिंधी वेस कपिड़ा पाए हुते अची माना जेको स्टेज हो ऐं उन ते टेबलो पेश कया ऐं उन्हनि खे जेके इनामात वग़ैरह ॾिना ऐं उन्हनि जो जेको आहे महिमान ख़ासि हो रईस अहमद ख़ान उनजो इहो चवणो हो त माना हिननि खे महिमान ख़ासि उन्हनि खे कयो वञे जिन स्कूलनि जे शिरकत कई आहे तक़रीबन 12 स्कूलनि खां वधीक शिरकत कई उन्हनि सभिनी हर स्कूल जे हिकु शागिर्द खे असां महिमान ख़ासि तौर ते हुते विहारियो मगर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं खां इहे प्रोग्राम शुरू थिया आहिनि तॾहिं खां ऐं जेको इहो स्लोगन आयो आहे ऐं इल्मु पिरायो सिंध संवारियो जे हिसाब सां माना तमामु घणी हिन में अवेयरनेस थी आहे ऐं हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उहो वधीक शिरकत कनि था पर ॿाराड़ी जो को बि तालको का बि स्टेशन को बि शहर अहिड़ो ख़ाली न हो जिते सिंधी माण्हुनि इहो ॾियारो न मल्हायो हुजे टोपियूं अजरकूं पटका पहिरें मल्हाया अथनि एतिरे ताईं जेके सिंध जूं रीतूं रस्मूं जेका अलामती जेका शादी हुजे थी उहो बि जेका तकलीफ़ थियूं आहिनि उहो सिर्फ़ु इन करे त मां हर माण्हू खे ख़बर पवे त कहिड़े नमूने शादियूं थियनि थियूं कहिड़े नमूने सिंधी माण्हुनि जूं रस्मूं आहिनि उहो कनि था ऐं इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके खाधा हुजनि था ऐं असांजा जेके माना साग हुजे थो या ॿिया जेके खाधा हुजनि था ऐं उहे बाक़ाइदे तयारु कनि था उन्हनि जूं बि तकलीफ़ूं थियनि थियूं ऐं उन खां अलावा पटको ॿधणु माना हिकिड़ो तमामु हर माण्हू खे ख़बर न हूंदी आहे ऐं पटको ॿधण जूं जेके रस्मूं थियनि थियूं उते बि हिकिड़ी तकलीफ़ थिए थी ऐं उन में जेके नौजवान तव्हां ॾिठो हूंदो त सिंधी पटका पहिरे अजरकनि जा पटका पहिरे ऐं एतिरे ताईं माना वॾा ख़ूबसूरत नज़र पिया आया उन में भोसकी जा कपिड़ा हुजनि अच्छा कपिड़ा हुजनि उन खां अलावा जेका अजरकूं कंध में विझी असां जेका मर्कज़ी कैंप हुई उते पहुता मगर हीउ ईद जेको ॾियारो मल्हाइजे थो ईद वारे ॾियारे ते कई अहिड़ा ख़ानदान हूंदा आहिनि जिन वटि पैसो न हूंदो आहे वीचारा जेके ग़रीब मिसकिन माण्हू हूंदा आहिनि ऐं उहे परेशान हूंदा आहिनि त असां ईद कहिड़े नमूने करियो ऐं पंहिंजे माइटनि वटि मिलण वञूं ऐं साॻी तरह ही ईद जे जेका क़ौमी ईद वारो जेको ॾियारो करे मल्हाए थो वञे इन में तक़रीबन जेका बि फैमिलियूं हूंदियूं आहिनि उहे पाण मुरादो अची था वञनि पंहिंजे ॿारनि खे नवां कपिड़ा वठी था ॾियनि उन खां अलावा जेका मुख्य तक़रीब हुते अचनि था ऐं उन्हनि में एॾो त जोश ऐं जज़्बो आहे ख़ासि तौर ते नौजवाननि में उहे झुमरियूं हणंदा था अचनि ऐं सभु जीअं सिंध वारा थियनि
सिंधी टोपी अजरक वारा जिन ते गाननि ते जेका रक़्स कनि था ऐं ख़ासि तौर ते असांजा सिंध जा जेके सुरीला फनकार ऐं हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो न एतिरे ताईं हो जेको सकाफ़ती ॾियार जो मल्हाइण जो ऐलान थियो त हितां खां जेके बि फनकार आहे सॼी सिंध में दुबई में वॾी हिकिड़ी तकरीब रखी वई, अहिड़ी तरह जेको अमेरिका में तकरीब रखी वई, लंडन में रखी वई, कैनेडा में रखी वई, सॼनि मुल्कनि में बल्कि सॼी दुनिया में वाहिद सिंध जो सकाफ़ती ॾियारो आहे जेको सॼी दुनिया में मल्हाइजे थो। जी मूंखे थोरो इन जी इकनॉमिकल पासो बि ॿुधायो त इन सां गॾोगॾु पंहिंजो जेके गज पंहिंजा जेके टोपियूं पंहिंजे इन्हनि जी ख़रीदारी में केतिरो इज़ाफ़ो थिए थो, कॾहिं तव्हां इन ते ॾिठो आहे त का अहिड़ी रिपोर्ट तव्हांखे साम्हूं आई आहे? जी बिल्कुलु, गज जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो न त तक़रीबन असांखे बि माण्हुनि जा फ़ोन अचनि था ऐं उहे गज जेके आहिनि थर में मिलनि था, थर जा गज मशहूरु आहिनि, माण्हू गज वठनि था। उन खां अलावा अजरकनि में तमामु जेको वाधारो अचे थो ख़रीदारी में, टोपियुनि में अचे थो, पर मिर्पु ख़ासि उमरकोट बल्कि असांजे डिवीज़न जे जेके माण्हू ख़ासि तौर ते हाला में वञनि था उते सुठियूं हिकिड़ी टोपियूं मिलनि थियूं, सुठियूं अजरकूं मिलनि थियूं ऐं ख़ासि तौर ते सिंधी जेका अजरक आहे ॻाढ़ी अजरक उहा वधि खां वधि इन ॾियारे ते पाराइनि था, माना ख़रीदारी थिए थी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो न जेके अछो जेको वॻो हूंदो आहे वेस ऐं मथे ते टोपी हूंदी आहे ऐं हिन कंध में अजरक हुजे थी, अछो वेस जेको वॻो पाए उते अचनि था, एॾा ख़ूबसूरत हुनजा मासूम ॿार लॻनि था। ऐं हिन ईद क़ौमी ईद वारे ॾियारे ते जेके सिर्फ़ु नौजवान त अचनि था पर असांजा जेके यूनिवर्सिटियुनि जे अंदरि प्रोग्राम थिया उते तमामु असां ॾिठा वॾा जज़्बा हुआ, वॾा जोश हुआ, सिर्फ़ु हुन में सिंधी न हुआ बल्कि सभई हुआ। अहिड़ी तरह जेको भेटाई डेंटल कॉलेज में असां जेके प्रोग्राम थिया उन में सॼे पाकिस्तान खां जेके आयल जेके शागिर्द हुजनि, थोरे शागिर्द ॼण हुजनि, जीअं सिंध वारे गाननि ते जेके उन्हनि झुमरियूं हुयूं पिए, सिर्फ़ु इहो न आहे जॾहिं सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जा ऐलान थियनि था पूरे पाकिस्तान जे अंदरि थियनि था ऐं एतिरे ताईं वरी ॿियनि मुल्कनि जे अंदरि थियनि था, जंहिंजे करे तव्हां चवां थो त सॼी क़ौमूं जेतिरियूं बि आहिनि, जेतिरा बि कल्चर आहिनि, उन खां वधि में वधि जेको आहे सिंधी जेको कल्चर आहे ऐं जेको पंहिंजो 5 दिसंबर जेको सकाफ़ती ॾियारो आहे उनखे सभु जा सभु मल्हाइनि था। सिंध हुकूमत बि ऐलान करे थी, सिंध हुकूमत जा जेके वज़ीर आहिनि उहो बि उन ते ऐलान कनि था ऐं मर्कज़ी जेके कैंप हुजनि उते वञनि था। एतिरे ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं उन खां अलावा जेका पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उहे सभई जेके आहिनि जेके सिंधी माण्हुनि सां मोहबत कनि था, सिंध सां मोहबत कनि था, सिंध जे हर इशू ते अचनि था, सिंध जे हर मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कनि था, उहे सभई उन ते कनि था। बाक़ी कुझु अहिड़ा जेके नफ़रत पसंदि आहिनि जेके नफ़रतूं कनि था ऐं उन्हनि मां अंदाज़ो लॻाए छॾियो, ख़बर पइजी सघे थी त वाक़ई सिंध सां हुननि जी मोहबत कोन्हे, सिर्फ़ु सिंध में रहनि था। मगर आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहे त सिंधी माण्हू उन ॾींहं ते एतिरो निकिरंदो आहे, असांखे अंदाज़ो न हूंदो आहे। जेॾी महिल असां कैंप लॻाईंदा आहियूं त वाक़ई ख़बर पवंदी आहे त सिंधी माण्हू खे जेको आहे हिन ॾियारे सां तमामु मोहबत आहे, टोपी सां मोहबत आहे, अजरक सां मोहबत आहे, सकाफ़त सां मोहबत आहे, गज सां मोहबत आहे ऐं हर शइ खां मोहबत आहे। एतिरे ताईं जेके हिक ॿिए जे घरनि में वेंदा आहिनि, मुबारकूं ॾींदा आहिनि। असां जीअं कैंप ते पहुचंदा आहियूं असांखे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां सिंधी माण्हू ऐं बल्कि ॿिया असांखे मुबारकबाद ॾींदा आहिनि त तव्हां सिंधी ॾियारो आहे, सकाफ़ती ॾींहुं आहे ऐं उन ते मुबारकबाद ॾींदा आहिनि ऐं तमामु जोश ऐं जज़्बे सां। एतिरे ताईं असांजा सिंध जा रागी, असांजा सिंध जा सुरीला फनकार, सिंध जा अदीब, सिंध जा दानिश्वर, सिंध जा जेके घण घुरिया आहिनि उहे सभई अलॻि अलॻि तक़रीबूं कनि था। मगर हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो न पहिरीं खां वधीक जेके जज़्बाती आहिनि, पहिरीं खां वधीक जोश आहिनि, अञा ताईं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे अंदरि तक़रीब हलनि थियूं ऐं ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूलनि जे अंदरि तमामु वॾो रुझान आहे। प्राइवेट स्कूल जेके बि आहिनि उन्हनि में अॼु ताईं तक़रीब हलनि थियूं ऐं ख़बर न आहे छाजे करे असांजा जेके सरकारी स्कूल आहिनि हिन वक़्तु ख़ासि तौर ते हिन साल सफ़ा पोइ जो पुठिते पहल में हिकिड़ो जहिड़ो असांजो स्लोगन हुयो इलम पिरायो सिंध सवारियो, पर उन में असां ॾिठो त किथे बि तक़रीबूं थियूं आहिनि पर न हुअण जे बराबरि थियूं, न दिलचस्पी थियूं आहिनि। ऐं हालांकि उन्हनि उस्तादनि जा पघार जेके असांजा जेके प्राइमरी जा हुजनि, सेक्रेटरी जा हुजनि, तक़रीबन न त लख खां वधीक पघार आहिनि, उन ते को बि ख़र्च वग़ैरह न आहे, शागिर्द पंहिंजो पाण ख़र्च कनि था। मगर उन्हनि खे का दिलचस्पी न हुई, मगर निजी स्कूल जे शागिर्दनि खे दिलचस्पी हुई, यूनिवर्सिटी जा हुजनि या जेके मेडिकल जा शागिर्द हुजनि, शागिर्द हुजनि, तमामु घणी उन्हनि खे दिलचस्पी ऐं बहितरीन नमूने सां सकाफ़ती ॾियारो मल्हायो अथनि। जी जी असां जेकॾहिं इन खे कंक्लूड कयूं, ईअं कजूं, ईअं चऊं त बाबा इहे जेके माण्हू आहिनि सिंध जा माण्हू जेको कल्चर सां प्यारु करनि था, पंहिंजे अजरक सां प्यारु करनि था, पर हक़ीक़त में उहे सभु जा सभु पंहिंजी धरती सां प्यारु करनि था। हिकिड़ो धरती सां प्यारु करण जो हिकिड़ो निमाउ कनि था त इन में कंहिं बि क़िस्म जो को वधाउ कोन थींदो। हक़ीक़त में जेके सिंध जा माण्हू आहिनि उहे पंहिंजी धरती सां प्यारु था कनि। इन खे तव्हां कीअं था सेलिब्रेट कयो, कहिड़े लफ़्ज़नि में इन्हनि खे बयानु कंदो? ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरीं सिंधी मीडिया जे माना ही प्रोग्राम
कया आहिनि या इहा ॾियारनि जा ऐलान कया आहिनि। डिसंबर जेको पहिरियों हफ़्तो आहे आचार्य ॾींहं ते थिए थो ऐं उन ते हर साल जा हिन साल बि माण्हुनि खे इंतज़ारु हूंदो आहे त सकाफ़ती प्रोग्राम कॾहिं थींदा कॾहिं था ऐलान थियनि। ऐं धरती सां सिंध सां एॾी वॾी मोहबत आहे सिंधी माण्हुनि जी ऐं उन में का बि इअं न आहे की ही फलाणी पार्टी जो आहे या हिन जो तालुको हिन पार्टी सां हिन जो तालुको उन ॾींहुं असां ॾिसूं था त एतिरी हुननि में पाण में मोहबत हूंदी आहे। का बि पार्टी वग़ैरह न बल्कि सभई गॾिजी करे सिंध जो ॾियारो मल्हाइनि था, क़ौमी ईद वारो ॾियारो करे मल्हाइनि था ऐं एॾो मोहबत एॾो जोश एॾो जज़्बे सां ऐं पंहिंजे ख़र्च ते अची था वञनि। को बि का बि इहो न आहे त को ही टीवी चैनल जे तरफ़ां को ऐलान थिए थो ऐं वरी या उतां जा जेके रिपोर्टर या FM जे तरफ़ां थिए थो ऐं उन खां अलावा उते जा जेके माना उन्हनि खे को ख़र्च थिए थो। हर माण्हू पंहिंजे तौर ते पाण निकिरी अचनि था ऐं बहितरीन नमूने सां सकाफ़ती ॾियारो मल्हायो थो वञे। इन सां माण्हुनि में मोहबत बि थिए थी, एतिरे ताईं वरी दावतूं बि थियनि थियूं। मगर हीअ तव्हांखे ॿुधाईंदो डिसंबर जो महीनो त नवंबर खां जॾहिं ऐलान थींदो आहे त नवंबर ऐं डिसंबर ॿई महीना माण्हू जेको आहे न वॾी तयारियूं कंदा आहिनि, जोश जज़्बो हूंदो आहे। ऐं पहिरीं तारीख़ ताईं जेको आहे डिसंबर जो महीनो बि सॼो जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइनि था। हिन वक़्तु बि हर स्कूल जे अंदरि ॾिसूं था, हर सिंधी माण्हू खे ॾिसूं था जो टोपियूं अजरकूं पाए जेके उहे अचनि था ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद, कराची, मिरपुखा, सख, जेकबाबाद, लाड़काणे ऐं उन खां अलावा नंढी वॾी स्टेशन ते बि असां ॾिसूं था वॾे तइदाद में रश हूंदी आहे। ऐं हर को जेको आहे प्रेस क्लब जे साम्हूं कैंप क़ाइमु हूंदी आहे। उन प्रेस क्लब जे साम्हूं पंहिंजा नंढड़ा मासूम ॿार वठी ऐं टोपियूं अजरकूं पहिराए उते ईंदा आहिनि, वॾा ख़ुशि ऐं जोश जज़्बे सां हूंदा आहिनि। ऐं असां ॾिसूं था असां हिन वक़्तु जेको मिरपुखा प्रेस क्लब जे साम्हूं जेको स्टेज क़ाइमु कयो, शाम ताईं सुबुह जो असां 9 बजे खां वेठा हुआसीं, शाम ताईं एतिरी तइदाद में रश हुई, एतिरी तइदाद में रश हुई। इन मां इहो लॻायो त माना सिंधी माण्हू मोहबती माण्हू आहिनि, सिंधी माण्हू जेको आहिनि कल्चर सां मोहबत कनि था, सिंधी माण्हू जेके आहिनि ऐं उहो धरती सां मोहबत कनि था। इन करे धरती सां मोहबत करणु, कल्चर सां मोहबत करणु ऐं माण्हुनि सां मोहबत करणु ऐं हिक ॿिए सां वरी मिलणु ईद न मां जेको थियो थो वञे इन मां लॻे थो सिंधी माण्हू त माना तमामु धरती सां वधीक मोहबत कनि था। वॾी महिरबानी नज़ीर साईं, तव्हां तमामु बहितरीन ॻाल्हियूं ॿुधायो, तमामु बहितरीन तव्हां रिपोर्ट कई, तव्हांजी वॾी महिरबानी सर। इहो असांजो दोस्त हिकु सीनियर जर्नलिस्ट मिरपुर ख़ासि जो जंहिं ॻाल्हियूं पे कयूं त असां कहिड़े जज़्बे सां सिंध जा माण्हू विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन पंहिंजी जेका आहे हिकिड़ी सेलिब्रेशन कनि था, पूरी सिंध में कनि था। हू छो त हिकिड़ो ब्यूरो चीफ आहे, तंहिंजे करे हू डिफरेंट शहरनि सां तालुक़ु उनजी रिपोर्टिंग हूंदी आहे त हू ॿुधाए थो सिंध जे माण्हुनि जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां हिन दफ़े भरपूर तरीक़े सां पंहिंजी धरती सां जेको मोहबत जो जेको हिकिड़ो निमाउ कयो आहे, जेको हुननि डेमॉन्स्ट्रेशन कई आहे, इन खे इनशाला असां कंहिं ॿिए दफ़े बि इन खे कुझु वधीक जेको आहे सो इन खे एक्सप्लेन करण जी कोशिशि कंदासीं या इन्हनि खे वधीक जेको आहे सो रिपोर्ट करण जी कोशिशि कंदासीं। असां पंहिंजे दोस्त जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं इहो असांजो अॼु जो प्रोग्राम इनशाला नेक्स्ट प्रोग्राम कंहिं ॿिए मौज़ूअ सां तव्हां सां हाज़िर हूंदासीं। पंहिंजे RJ माजिद मक़सूद खे ॾींदा इजाज़त। ख़ुदा।